सही ॻाल्हि इहा त हफ़्तो खनि थी वियो आहे असांजा दोस्त जेके अगवा थिया रस्ते मां शफ़ीक रहमान ऐं अब्दुर्रहीम बागो जेके हिकिड़े शफ़ीक इंसान जा फ़र्ज़ंद आहिनि हिकिड़े उस्ताद जा पुट लिखियलु पढ़ियलु नौजवान आहिनि ऐं जेके ईअं सम्झो त क़ौमी कमनि में हुननि जो वॾो हिसो हूंदो आहे उहे जेके ज़ुल्म जे लाइ आवाज़ उतारींदा उहे ख़ुदि अॼु मज़लूम बणी चुका आहिनि। अॼु असां ही 8 ॾींहं गुज़री विया आहिनि। SSP जंहिं असांखां 2 ॾींहंनि जी मोहलत वरिती, DIG सखर असांखां 2 ॾींहंनि जी मोहलत वरिती ऐं असांजी हीअ तहरीक पन्नो आकिल खां थींदी, जूनास चौकी खां थींदी ऐं सुल्तानपुर खां थींदी अॼु ठिकराठे पहुती आहे ऐं हीअ असांजा क़दम न रुकंदा जेसि ताईं असांजा हीअ दोस्त बाज़ात बाहिफ़ाज़त पंहिंजे घर न पुॼंदा। जंहिंजे घर जा 2 फ़र्द हिन महिल अगवा थियल हूंदा त हुननि जे घर में कहिड़ी हालत हूंदी। असां जेको आहे हाई कोर्ट जे जस्टिस खे अपील था कयूं, CM सिंध खे अपील था कयूं, MNA MPA जन हिन महिल ताईं पन्ने आकिल जा जन हमेशह 20 सालनि खां ठीको खयो आहे पन्ने आकिल जो। हिन महिल ताईं असां उन्हनि जे घर ते लड़ी न विया आहिनि त हुननि जे घर में कहिड़ी कैफ़ियत आहे। सो असां ही चेतावनी ॾियूं था त हीअ तहरीक हली चुकी आहे बाक़ाइदा ऐं इनशाअल्लाह जेकॾहिं 2 ॾींहंनि जे अंदरि असांजा दोस्त आज़ादु न थिया त इनशाअल्लाह दमादम मस्त कलंदर सखर SSP ऑफिस सखर ऐं DIG ऑफिस सखर। जी असां जीअं त गुज़िरियल हफ़्ते खां कैडेट कॉलेज सांगी खां गुम थी विया आहिनि उस्ताद ख़ैरदीन जा 2 फ़र्ज़ंद आहिनि शफ़ीक रहमान ऐं अब्दुर्रहीम बागो जेके दवा जे सांगे सखर खां वापसि अची रहिया हुआ। 6:15 बजे धारे कैडेट कॉलेज सांगी मां अगवा थी विया। वारसनि पारां बाईपास बंदि कयो वियो ऐं SP साहिब जे तरफ़ां 2 ॾींहं जो टाइम घुरियो वियो हुयो। उहो टाइम गुज़रण बावजूदि हिन वक़्त ताईं कल्ह SP साहिब सां हुननि जी मुलाक़ात थी आहे। इन्हनि ॾींहंनि में मुलाक़ात न थी हुई, कल्ह मुलाक़ात थी आहे। SP साहिब ॿुधाए पियो अञा मूंखे 2 ॾींहं टाइम ॾिनो वञे। का बि वारसे न मां बिल्कुलु मुतमिन न आहिनि। हिन वक़्त ताईं उन्हनि जे घर में कुराम मतल आहे। हिन वक़्त ताईं को बि जेको आहे चूंडियल नुमाइंदो MNA MP वग़ैरह न पहुतो आहे। अपोज़िशन जे तरफ़ां कुझु नुमाइंदा या जेके तनज़ीमनि जा माण्हू आहिनि वारसनि वटि पहुता आहिनि, फंक्शनल लीग जा या पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा माण्हू पहुता आहिनि वारसनि सां यकजहती लाइ ऐं हर तावन करण लाइ उहे पहुता आहिनि। बाक़ी जेको आहे चूंडियल नुमाइंदो हिन वक़्त ताईं को बि न पहुतो आहे। कुझु बि न हिन वक़्त ताईं को बि अहिड़ो अकाम जेको आहे पुलिस खे बि न मिलियो आहे त मग़वियनि सां को मदद कई वञे। उन्हनि जे वारसनि सां का बि राब्तो न थियो आहे हिन महिल ताईं। उहे वीचारा ॾाढो परेशान आहिनि जेको आहे अजाए रहिया आहिनि त को चूंडियल नुमाइंदो या वस वारा जेके ऑफिसर आहिनि असां वटि अचनि ऐं असांखे दिलि जाए ॾियनि त असांजा जेको आहे मासूम वापसि थींदा। असांजो इहो ई मुतालबो आहे त मग़वियुनि खे बाज़ियाब कराए ऐं असां इलाइक़े वासियुनि मां इहा बेचैनी ख़तमु कई वञे। साईं हिन वक़्तु जेका एसोसिएशन आहे SSP सां वालिदैन जी मुलाक़ात थी सघी आहे, ॿियनि वफ़दनि दोस्तनि जी थी आहे, सियासी समाजी कारकुननि जी बि। उन खां SSP 2 ॾींहंनि जी मोहलत वरिती हुई जंहिंखे अॼु हफ़्तो गुज़री चुको आहे। हीअ एहतिजाज जारी आहे ऐं हले पियो। चूंडियल नुमाइंदा हिन वक़्त ताईं तहरुकुम न आया आहिनि, लेकिन जेके बि मौजूदु अॻवान आहिनि उहे काफ़ी माण्हू उन जे वालिदैन वटि अची चुका आहिनि। जीअं सैयद ताहिर हुसैन शाह आहे, फ़क़ीर अमन सालिम ॿार फ़क़ीरा ऐं ॿिया दरगाह सां लाॻापियल जेके बि जमायती फ़क़ीर आहिनि उहे बि उते पहुची विया आहिनि। ऐं उन खां बाद में हिकु असांजो सियासी आवाज़ु कोन्हे, हिकिड़ो इंसान जे नाते सभिनी दोस्तनि उन्हनि वटि अचनि पिया, हमदर्दी करनि पिया। पर लेकिन अफ़सोस आहे जन खे हिननि माण्हुनि वोट ॾेई असेंबली में मोकिलियो आहे, अॼु ॾींहं ताईं उन्हनि को बि उन में तारक न वरितो आहे। न अॼु ॾींहं ताईं को छा आहे त उहे ई पावरफुल आहिनि, पावर उन्हनि जो आहे। उहे SSP खे बाउंड करे सघनि था पिया त माण्हू वापसि कराया वेंदा त इहो बहितर अमल थींदो। हे हिकिड़े उस्ताद शरीफ़ ऐं मिसकीन माण्हू जा पुट आहिनि जेको वीचारो 2 पुट उन हिकिड़े घर जा अॻुवा थिया आहिनि। हिकु ई माण्हू जा इहे फ़र्ज़ंद आहिनि। उन जी अमड़ वीचारी खे हर वक़्तु बेहोशी जा दौरा पवनि पिया। चवणो पए थो त असांजे नुमाइंदनि अॼु ॾींहं ते को बि उन में कोशिशि न वरिती आहे, न तहरुकी वरितो आहे। असांजो मुतालबो इहो ई आहे त इन खे फ़ौरन आज़ादु कयो वञे, आज़ादु करायो वञे। इहा पुलिस जी ज़िमेवारी आहे। पुलिस जे ज़मरे में अचे पियो त पुलिस पंहिंजे ज़िले जे माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾिए। रोज़ानो असां वटि फ़ौरन जूं वारदातूं, मोटरसाइकिलियूं खसणु ऐं धाड़ा इन खे ॾिसो 6 महीना गुज़री चुका आहिनि त ख़ासि करे ज़िले सखर अंदरि जेके हुआ तक़रीबन 30 खां 35 माण्हू अगवा थिया आहिनि, लेकिन उहे के बि माण्हू पुलिस उन जे लाइ उपाउ सख़्तु न वरिता आहिनि त इन्हनि खे बंदि कयो वञे। ॾींहों ॾींहुं इहे वारदातूं वधनि पियूं, इन वारदातुनि खे बंदि कयो वञे। महिरबानी। पुलिस कारकर्दगी जेका आहे सो तमामु ख़राबु बणिजी चुकी आहे। हिते अमन अमान जो जेको आहे सो त को बि क़ाइमु अमन अमान त क़ाइमु कोन्हे, पर चोरियूं फुरूं धाड़ा अगवा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। हितां जा शहरी गैर महफ़ूज़ आहिनि ऐं जेको आहे सो तव्हां ॾिसो पिया अगवाऊं जेके आहिनि रोज़ बरोज़ वधंदी पियूं वञनि। SSP सखर जेको आहे सो त उन्हनि ते कंट्रोल करण में मुकमल तौर ते नाकाम थी चुको आहे ऐं ॿिया जेके SHOs मुक़ररु कया विया आहिनि उहे बि अमन अमान क़ाइमु नथा कराए सघनि। असां SSP सखर DIG सखर ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कयूं पिया जेके मुग़वी उन्हनि खे जल्द बाज़ियाब कराए वञे, ॿी सूरत में तहरीक तेज़ कई वेंदी।